वज़ीर आला हाउस कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ IPCC जी 5वीं गॾिजाणी जी तयारी बाबति थियल इजलास में सूबाई वज़ीर जाम मेहताब ॾहर, डॉक्टर सिकंदर मंधरो, चीफ सेक्रेटरी रिज़वान मेमुण, डॉक्टर आसिम ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त खेनि आदमशुमारी जे शुरूआती नतीजनि ते ख़दशा आहिनि, जंहिं करे हू ब्लॉक वाइज़ नतीजा वठी काउंटर चेक कराईंदो। संदसि चवणो हो त सिंध हुकूमत चाहे थी त चूंडूं वक़्त ते थियनि, कंहिं बि सूरत चूंडूं मुलतवी न थियण घुर्जनि। हुन चयो त आदमशुमारी जा कतई नतीजा अप्रैल जे आख़िर में जारी करण चाहियूं था, छाकाणि त इलेक्शन कमीशन खे अप्रैल खां पोइ चूंडनि लाइ 5 महीना घुर्जनि। असां चाहियूं था त सूबाई नतीजनि मूजिबि चूंडूं करायूं वञनि, पर उन लाइ आइन में तरमीम करणी पवंदी। वॾे वज़ीर वधीक चयो त आदमशुमारी नतीजनि ते अवाम खे एतमाद नाहे, उन करे ब्लॉक्स जा तफ़सील हुकूमत सां शेयर कया वञनि त जीअं असां उन्हनि जा काउंटर चेक करे सघूं। सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त कराची जी आबादी 2.6 सैकड़ो ॾेखारी वई आहे, जेका 19 सालनि में 55 लख वधंदड़ आबादी बणिजे थी। वधंदड़ आबादी ओभर, कोरंगी, मलीर ज़िलनि में ॾेखारी वई आहे। संदसि चवणो हो त जामशोरे खे बि 40 सैकड़ो ॾेखारियो वियो आहे। इजलास दौरान हायर एजुकेशन जी एजेंडा ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त सिंध हुकूमत सम्झे थी त आला तइलीम सूबाई सब्जेक्ट आहे। वफ़ाक़ी हायर एजुकेशन कमीशन पंहिंजो मयार ठीकु करे, पर उन ते अमल दरामद सिंध हुकूमत कंदी। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त सिंध हुकूमत पंहिंजो हायर एजुकेशन मयार मज़बूत करे रही आहे। वफ़ाक़ी हायर एजुकेशन कमीशन रुगो सूबाई हायर एजुकेशन कमीशन वसीले फंडिंग करे। इजलास दौरान LNG बाबति रखियल एजेंडा ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर जो चवणु हो त सिंध सरकार जो मौक़िफ़ आहे त LNG पॉलिसी गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में आंदी वञे। शब्बीर लाशारी, सिंध TV न्यूज़, कराची।